ऐं पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि कमनि खां न झलियो, उनखे हदीस तकरीरी चयो। हदीस जा टे क़िस्म थिया, हदीस कौली, हदीस फेली, हदीस तकरीरी। पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन्हनि टिनी क़िस्मनि जे अहादीस के पाक पैगंबर जे उम्मत जमो कयो। हिकिड़ो दौर अहिड़ो हो जो हिकिड़ी हदीस जे सिखण लाइ महीनो महीनो पंधु करणो पवंदो। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जा उस्ताद 1080, इमाम बुखारी जा उस्ताद आहिनि 1080, छो त उन दौर में ही हदीसूं हिकु किताब में लिखियल कोन हूंदियूं। का वटि 50 हदीसूं, का वटि 100 हदीसूं, का वटि 200 हदीसूं। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह इन्हनि हदीसुनि जे जमो करण लाइ 16 साल सफ़र कयो। 16 साल ऐं 16 सालनि में ही बुखारी शरीफ़ लिखियाई, जेका तव्हां असांजा बचड़ा ऐं असांजूं न्याणियूं 6 महीननि में पढ़ी क़ाबिल थियनि। छो त सभु हदीसूं हिकिड़ी जगह ते किताबी शक्ल में असांखे मिलनि थियूं। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जा शागिर्द उहे भी 90,000। 100 सिधो बुखारी जिन इमाम बुखारी वटि पढ़ी आहे। हाणे तव्हां असां बि इमाम बुखारी जा शागिर्दूं, क़यामत ताईं बुखारी पढ़बी त असां उन्हनि जा बिल वास्ता शागिर्द थींदा वेंदासीं। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह खे 6 लख हदीसूं यादि आहिनि। 6 लख हदीसूं, सनदन व मतनन, जरहन व तादीरन। 6 लख हदीसूं। उन्हनि 6 लख हदीसुनि मां चूंडे चूंडे हिन बुखारी शरीफ में तकरार सां गॾु अल्लामा इब्न हजर जे कौल जे मुताबिक़ 9000 हदीसूं। 6 लखनि मां चूंडे हिन किताब में घणियूं हदीसूं साईं? 9000। हर हिकिड़े हदीस जे लिखण महल बरकातुन नफ़िल पढ़ंदो, माना 18000 इमाम बुखारी जी नफ़ली इबादत थी। ऐं 16 सालनि में बुखारी जे शारियनि लिखियो आहे त रोज़े सां 16 साल रोज़े सां, तंहिं करे त उन्हनि जो फैज़ 1400 साल गुज़री आहिनि त बि मौजूद आहे। बुखारी शरीफ़ हिन हदीस जे किताब जो नालो न आहे। बुखारी में ये इहा निस्बत इहा निस्बत आहे मुसन्निफ़ जे ठाहींदड़ जे अलाइके जे तरफ़। मुसन्निफ़ जो नालो आहे मोहम्मद बिन इस्माईल बुखारी। मोहम्मद बिन इस्माईल बुखारी। बुखारी माना बुखारा वारो। बुखारा अलाइको आहे रूस में। बाक़ी हिन किताब जो नालो आहे अल जामिउ अस्सहीहु अल मुस्नद मिन उमूर रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व सुननिही व अय्यामिही। किताब जो नालो है। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब खे शुरू कयो आहे कैफ़ कान बदुल वही इला रसूलिल्लाह। हदीस जा किताब जेके आहिनि उहे 2 क़िस्म, हिकिड़ा आहिनि जवामे, ॿिया आहिनि सुनन। जवामे में 8 शयुनि जो बहस थींदो आहे। उहे मां बहस करण कोन आयो आहियां, उन जे लाइ कलाक खपनि ऐं सॼो मसलो इल्मी आहे।
पर हाणे उनखे अवामी बनायो वियो आहे, तंहिं करे मां वाइज़ बि ओहिड़ो कंदुमि जेको माण्हू बि सम्झनि। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब जी शुरूआत कई आहे कैफ़ कान बदुल वही इला रसूलिल्लाह। हदीस जा किताब हिकिड़ा आहिनि जवामियो, ॿिया आहिनि सुनन। जवामियो उन्हनि खे चइबो आहे जिन में 8 शयुनि जो बहस हुजे, ऐं सुनन उनखे चइबो आहे जेके फ़िक़्ह जे तरीक़े ते हुजनि। मुस्लिम शरीफ़ जवाबे में दाख़िल आहे, तंहिंजे करे उन पंहिंजे किताब जी शुरूआत कई आहे किताबुल ईमान सां। तिरमिज़ी शरीफ़ सुनन में आहे, तंहिं करे उन पंहिंजी शुरूआत कई आहे किताबुल तहारत सां। इमाम बुखारी शुरूआत कई आहे बदौल वही से, न किताबुल ईमान सां न किताबुल तहारत सां, बल्कि बदौल वही से। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां वही कीअं शुरू थियो,